अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अली हसन अब्बासी किताब आहे हुॾोथी हुॾींहुं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त 21। जॾहिं पोखां पची लहंदियूं अन मिड़ी अची मोदिन वटि पहुचंदो, अॻियां लेखा लही नवां सवां थींदा ऐं बंदियुनि जे ओतारनि मां व्याज लही वञी मूर बचंदो। तॾहिं वॾेरनि खे चार ॾोकड़ हड़ में थींदा हुआ, जंहिंखां पोइ हलंदा लाड़काणे जे लाल बाज़ार में या कंबर वञी ॿुधंदा हाज जो गानो। उहो गोया संदन अदबी ज़ौक़ हो। सिंध जो ग़रीब राहक 12 महीना रत पोइ हिकु करे जेको अन्न वॾेरे वटि पहुचाईंदो हो, उन जे आमदनीअ जो मुसरफ़ इजो इहो हो। कराचियूं घुमणु 1937 ईस्वीअ खां पोइ शुरू कयाऊं। मोटरुनि ते चढ़णु अञा काल्ह सिखिया, वरना सिंध जो सॼो पैसो सखर लाड़काणे ऐं हैदराबाद जे माड़े जी तवाइफ़नि वटि ख़र्च थींदो हो, जितां मिड़ी सिड़ी सिधो वञी सिंध खां ॿाहिरि रसंदो हो। लाड़काणे जी वॾेरा शाही जो घणो मारो हाज ते हूंदो हो। हर को पियो संदसि घिटीअ में मुछां वटींदो हो। हाज हुई बि त जिनसी मूरत, चई खणी बसि कर। लाड़काणे जा गज़ल गो शाइर जंहिं महबूब जी तस्वीर चिटींदा हुआ, उनजो हू बहू नमूनो ऐं उनजो जिनसी मुजस्मो। मसलन संदसि रुखे रक्षा ईअं पियो लॻंदो हो ॼण दरख़्शां आहे, या वरी आफ़्ताब आहे या महताब। कन जो कौल हो त उहा उन्हनि खां बि और पई लॻे। संदसि परतव हुस्न अॻियां शमा बे हक़ीक़त, माहे चूतियो ऐं महरे आलमे बेताब सरासर अहमक थो भांइजे। रुखे रोशन खे जॾहिं ज़ुल्फ़नि जे विच में निहा कंदी हुई त वीचारनि आशिकनि अॻियां सॼो जहान स्याह थी वेंदो हो। गोया पंहिंजी क़िस्मत जो आलम संदन अखियुनि अॻियां अची वेंदो हो, जन खे हिजर जी मजबूरीअ सबबि या जोर जफ़ा करे नातवानाई ऐं ज़ुफ़ क़ल्ब जी शिकायत हूंदी हुई। उन्हनि ग़रीबनि खे अखियुनि अॻियां ऊंदहि वरी वेंदी हुई। उहे आशिक जन जे अॻियां ऊंदहि ईंदी हुई, उहे ईअं भाईंदा हुआ त रुखे रंगीन ऐं ज़ुल्फ़े पेचां बाहम थी ॿेई अहिड़ीअ रीति लॻिजी विया आहिनि जो मालूम पियो थिए ॼण गुल ऐं सुंबल जी पाण में लाम लॻल आहे। शायदि हाजरा नालो हुयुसि जंहिंजो मुख़फ़िफ़ हाज कयो वियो हो। अहिड़ीअ तरह ॾोकिरीअ में बि हिकु मशहूरु कस्बियाणी हूंदी हुई, जंहिंजो नालो विसरी वियो आहे ऐं पंहिंजे दौर में हिन बि वॾेरनि जूं छंछरियूं लाहे छॾियूं। पर तो हुस्ने रुखे दिलदार सां कीअं मट करियां, शमा खे या माह खे, महरे अलमताब खे। गदा आलम सॼो स्याह तॾहिं थो नज़र अचे, ज़ुल्फ़नि में रुख खे यार जॾहिं थो निहा करे। गदा रुख ते दिलबर जे ज़ुल्फ़ पाता पेच, गुल सां सुंबल जी थी लड़ाई ॾिस। गदा दर हक़ीक़त संदसि सूरत जी सूंहं ऐं सोभिया खे हर को पियो पंहिंजे पंहिंजे मज़ाक ऐं मीज़ान आर पसंदि हो। मिसाल तौरु उन सिलसिले में शेखनि ऐं मशाइखनि जो नुक़्ता निगाह बिल्कुलु ई मज़हबी हो। उहे संदसि मुंहं मुबारक खे ख़त ऐं ख़ाल जे ज़ेर ज़बर सां ताज कंपनीअ जो हफ़्तरंगो मुसहफ़ शरीफ़ सम्झी उन ते सूरह इख़लास जी किरात पिया कंदा हुआ। संदसि कारा काकुल ईअं हुआ ॼण मार सियाह वांगुरु पिया वर वकड़ खाइनि, आशिक खे डंगण लाइ पिया लामारा ॾियनि ऐं वांझ विझनि। उहे ई काकुल जॾहिं पुरपेच थी पवंदा हुआ, तॾहिं न छड़ो सुंबल पेचां खुजालत खां पज़े मुर्दा थी पवंदो हो, बल्कि उन्हनि जा पेच ईअं पिया मालूम थींदा हुआ ॼण दाम आहिनि ऐं आशिक जे दिलि जो कुकुड़ आरज़ुनि जे अङण में जीअं ख़ाल जो दाणो चुगण ईंदो, तीअं वर ॾेई खेसि वकड़ विझी छॾींदा ऐं पोइ गेसूए ख़मदार में आशिक जो ताहिर दिलि क़ाबू थी ईअं कुड़जी वेंदो जीअं रिश्ताए ज़नार में बिरहमण। जेके आशिक ग़रीब हूंदा हुआ ऐं ज़ेर बसियार न हुजण सबबि संदन इश्क जी ठह पह थियण जो इम्कान कोन हो, उन्हनि जी रसाई उन ज़ुल्फ़े दराज़ ताईं थियणु नामुमकिन हुई। उन्हनि खे ज़ुल्फ़नि जी स्याही सरासर पंहिंजी स्याह बख़्ती पई मालूम थींदी हुई। जॾहिं उन्हनि ई ज़ुल्फ़नि जूं ॿ टे गुचा ॿाहिरि निकिरी रुख़सारनि ते अची पवंदियूं हुयूं, उन वक़्तु ईअं पियो भाइबो हो ॼण वॾेरनि जी सुबुह सादिक सां हारी हक़दारनि जी शाम ग़रीबां दस्ते बि ग़रीबां थी पई आहे। या वरी ईअं पियो मालूम थींदो हो गोया कुफ़र ऐं इस्लाम जी लड़ाई, याने हिंदू ऐं मुस्लमान जो दंगो शुरू थी वियो। सींध ऐं सुरमे करण खां अॻु हिन जे ज़ुल्फ़नि ते परेशानीअ जो अजीब आलम तारी हूंदो हो। उन्हनि जूं गुता के पेशानीअ ते ऐं के आर्ज़नि ते अची अहिड़ीअ रीति पखिड़िजी पवंदियूं हुयूं
जो वीचारनि आशिकनि जो मजमूअ ख़ातिर सॼो धरम बरम थी वेंदो हो। जेसीं हथ मुंहुं धोई हार सिंगार न कंदी हुई ओसी ताईं बराबरि हिकु तरफ़ संदन सुर में सौदा रहंदो हो ऐं ॿिए तरफ़ खेनि पंहिंजी तबियत जो वायुमंडल डावाडोल पियो मालूम थींदो हो। मुंहुं मुबारक जंहिंजो मुसहफ़ खालू ख़ते ज़ेरो ज़बरा गदा ॾिस दिलदार जा पुरपेच काकुल खुजालत खां थियो पज़े मुर्दा सुंबल गदा दानाए खालू दामे ज़ुल्फ़े दराज़ तायरे दिल जी लई तयार ॿई गदा मुर्गे दिल मुंहिंजे खे कीअं पाबंद यार जे ज़ुल्फ़ जी रसाई ॾिस गदा दिल थी काव गेस उहे ख़मदार में ब्राह्मण जीअं रिश्ता ए ज़नार में गदा ज़रे बस यार त इश्क ठहप ज़रे नीस्त त इश्क पूं पूं रखियो रुख़सार ते दिलदार अॼु ज़ुल्फ़ परेशान खे ॾिठो मूं सुबुह सादिक सां बहिमे शाम ग़रीबां खे गदा ज़ुल्फ़नि खे संदसि शाम ग़रीबां न चवां छो गदा कीअं न थिए मुंहिंजो तॾहिं हाल परेशान पधिरो बरसरे जोरे जॾहिं ज़ुल्फ़े परेशान आयो गदा दर हक़ीक़त गौर सां ॾिसबो त उहो फ़क़ति सुंबल सां लालाए अहमर जो बहम थियणु हो जॾहिं शाम जो पाण घोड़े गाॾीअ ते सवार थी काॾहें सैर ऐं तफ़रीह लाइ हलंदी हुई ऐं संदसि ज़ुल्फ़ हवा ते हेॾे होॾे पखिड़िजी पवंदा हुआ उन वक़्तु आशिक जेके सादिक हुआ से संदसि पंहिंजी आवारगीअ जो इल्ज़ाम उन्हनि ज़ुल्फ़नि ते हणी छॾींदा हुआ। उन वक़्तु संदसि ज़ुल्फ़ अंबर बार मां उहा निगाह त निकिरंदी हुई जेका तार तार ताईं पहुची उन्हनि जी मुश्क खे वञी खजल कंदी हुई कमर में त उहा नहकत लख लखीअ जो कमु ॾींदी हुई हर मरीज़ इश्क उन जी ई चाट चखी पियो पंहिंजा होश ऐं हवास जाइ ते आणींदो हो। ज़ुल्फ़नि जे विच में सींदे ईअं पई लॻंदी हुई ॼणो सिधी सईं अदम जी राह आहे जेका उन्हनि आशिकनि खे इजोकी वञी ॿिए जहान पहुचाईंदी जिन खे संदसि जोरो जफ़ा ऐं नाज़ो अंदाज़ नीम जा करे रखियो आहे। ईअं बि सम्झण में ईंदो हो गोया आबे हैवान ताईं पहुचण लाइ दर हक़ीक़त उहा ई वाट हुई जंहिंखे समुंड मंझि रहण सबबि ज़ुल्करनैन जे ज़माने में हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम लही कोन सघियो। यार जे ज़ुल्फ़े आरिज़ जो तमाशो ही अजीब आवे सुंबल मां बह में लालाए अहमर पैदा गदा निगह ते ज़ुल्फ़े मुअंबर सां बिला शुबा खजल मुश्क तातार कयो कंहिं कयो दिलदार कयो गदा सींद सोणी सजण जे ज़ुल्फ़नि जी आब हैवान जो आहे सूधो दग गदा बेनियाज़ाना ज़े अरबाब करम में गुदे ज़द चूने सियाए चशम के अज़े सुरमाए फरोशां गदराए तालिब आमिली भत में क़बर सिंधी पहाको ही उन वक़्तु लिखियो वियो आहे जॾहिं पाकिस्तान में मार्शल लॉ हो ऐं मरहूम मोहम्मद अयूब ख़ान जो मोहम्मद अयूब ख़ान उन जो सरबराह हो। अखियूं नरगिस शैला जहिड़ियूं या आहूए तार जी तरह ते चश्मे स्याह जिन खे सिंधीअ में कजलियूं कोठबो आहे न कजल जी रेख सां रस ऐं रीझ न सुरमे सराईअ जी काकाण उन्हनि जो गमज़ो रहज़न ईमान ऐं उन्हनि जो अंदाज़ ऐं नाज़ ख़तराए जान जॾहिं इश्क ऐं मुहबत जी ममलिकत ख़ुदादाद जूं वाॻूं उन्हनि जे हथ में अची वेंदियूं हुयूं जन मां कन खे इलतले मशाइख़ जी लत त कन जी कढ बॉयफ्रेंड हूंदा हुआ ऐं के अहिड़ा अजल जो किचन ऐं चिकन जे फ़र्क़ खे बि सम्झी न सुञाणे कोन थे सघिया सम्झी ऐं सुञाणे कोन थे सघिया हर को तीस मार ख़ान बणिजी पवंदो तॾहिं पार्टियुनि मथां पार्टियूं पियूं ठहंदियूं ऐं रहंदियूं हुयूं ऐं जीअं मिस्र जे बाज़ार में हुस्न जी क़ीमत वञी सुट जी ढेरी थी तीअं हिते इश्क जी क़ीमत वञी रिश्वत जे रोकड़ रही हर अहिड़ो गहिरो ऐं नथू खैरो पाण खे मुल्क जो वाली सम्झण ते लॻो ऐं जॾहिं मुल्क जो हाल अहिड़ो थी वियो हो थी वेंदो हो जहिड़ो क़बर पए खां पोइ भत जो उन वक़्तु पाण फील्ड मार्शल जनरल मोहम्मद अयूब ख़ान HPH जी थी पवंदी हुई ऐं हिकु तरफ़ नाज़े अंदाज़ अदा कर्श में अशवी ऐं तबसम ख्वाए तबख्तर जूं फ़ौजूं फालम थी वेंदियूं हुयूं ॿिए तरफ़ अखियुनि जे स्टाफ लाइन मां सफ़े मरगां जे पलटण
अबरुनि जी कमान हेठि अची पहुचंदी हुई। सॼी मुमलिकत में एमरजेंसी जो ऐलान करे मुल्क सां मार्शल हणी हुकूमत जूं वाॻूं पंहिंजे हथनि में वठी वेही रहंदी हुई। GM सैद, पाशा ख़ान ऐं भाषानीअ जहिड़नि ख़तरनाक आशिकनि खे त फ़ौरन ज़ुल्फ़नि जे ज़ंजीरनि में फासाए छॾींदी हुई ऐं जान बचाई वञी कुंड पासो कयो उहे त ख़ैर छुटी विया। अलबत उन्हनि आशिकनि लाइ कारी क़याम थी वेंदी हुई जेके सेल्फ डिफेंस में पंहिंजो सीनो सुपर करे बीहंदा हुआ। नीमबाज़ निगाहनि जे आर्डीनेंस हेठि अबरुनि जी कमान मां पैकाननि जे नावक जूं नोकां उन्हनि जी जान जिगर में पेवस्त कयूं वेंदियूं हुयूं, जंहिं ते उन्हनि जा उहे ॿेई शाह उज़वा गरबाल थी पवंदा हुआ। जंहिं बाद उन में हू घणो ई पंहिंजी मुक़दर जी छंड छाण कंदा हुआ, लेकिन क़िस्मत जो लेखो किथे साफ़ थी सघियो थे। ख़ैर उहे ॻाल्हियूं त हुयूं ख़ासि वक़्तनि जूं, लेकिन हूअं आम हालतुनि हेठि बि जॾहिं शोखो शंग निगाहुनि जा गुंदग दिलियुनि जे हदफ़ मथां हणंदी हुई, तॾहिं आशिकनि जी हिकु हथ में जान ऐं जिगर अची पवंदो हो ऐं ॿिए हथ में दिलि खे झले अंदर मां अहिड़ी आह कढंदा हुआ जो आहे घणो करे त वञी अर्श अज़ीम ताईं रसंदी हुई। लेकिन जॾहिं क़िस्मत जी कोताहीअ सबबि उहा आह नारसा थी पुठि ते मोट खाईंदी हुई त कम अज़ कम गुंबद गर्दां जे हेठां अबर बणिजी बादो बारां ज़रूरु कंदी हुई। उन ई आह सां जॾहिं नाला फ़रियाद बि शामिलु ऐं शरीक थी पियो थिए, उन वक़्तु आशिकनि खे ज़रूरत थींदी हुई त पाण सां गॾु को पघारदार नुआहे ऐं नोहा घर बि रखनि, लेकिन मक़दूर न हुजण सबबि उहो कम बि पंहिंजी निड़ीअ मां वठिणो पवंदो हुयुनि। उहे ई आहू चशम जॾहिं ख़तनि ताईं पहुचंदा हुआ, तॾहिं उतां जो आहू न छड़ो राम थी पवंदो हो, बल्कि रमे आहू बि हमेशह लाइ विसरी वेंदो हुयुसि। ख़ैर वॾेरनि जी वहशत जो त हाल ई निरालो हूंदो हो। वीचारनि खां संदन सायो बि गुरेज़ां रहियो थे। जॾहिं वाइट हार्स विस्कीअ जो पैमानो पीअंदी हुई, तॾहिं उहे ई अखियूं चश्मे मेगून बणिजी पवंदियूं हुयूं। उन वक़्तु मालूम थींदो हो त बीबी सराई आहे ऐं उन जे ॿिन्ही पासनि खां दख़्ते ज़र जा पैमाना उथंदो त पैमाना रखिया आहिनि, जिन में बिनते अल अनब पियल आहे, जंहिंसां हूंद कंहिंजी आशनाई थी वेंदी त उहो फ़ौरन पुकारे उथंदो त ए बिरादरान इस्लाम, बल्कि ए बिरादरम, मां शादी हरगिज़ कोन कंदुसि। जॾहिं भंग चुको चाढ़ींदी हुई, उन वक़्तु संदसि उहे ई चशम मेगून फिरी चश्मे बीमार थी पवंदा हुआ। उन्हनि ते जॾहिं आशिकनि जी निगाह पवंदी हुई त संदन लूं लूं कांडारजी वेंदी हुई, ॼण वीचारनि खे ओचितो फिलूअ जी सट अची वई। अहिड़नि आशिकनि खे मरीज़ इश्क सॾियो वेंदो हो ऐं संदन चहिरे जो रंग अहिड़ो ज़र्द थी पवंदो हो जो जॾहिं सिंधी शाइर उन जो बयानु पंहिंजे ग़ज़ल में कंदा हुआ त आज़ादु कश्मीर जे वादियुनि में ज़ाफ़रान रंग पंहिंजो विञाए वेहंदी हुई। सफ़े मरगां खे संदे छो न चवां आऊं पलटण, तुंहिंजे आबरूअ जो इशारो त कमानी जानी गदा, यार नाव के फिगन कमाने आबरू, कसद मां ॾिस खणी कमान आयो गदा, हैरान हूं दिल को रोऊं के पींगो जिगर को मैं, हैरान हूं दिल को रोऊं के पीऊं जिगर को मैं, मकदूर हो तो साथ रुकूं नूहे घर को मैं। गालिब आहविए चशम सनम अहिड़ो कयो वहशी मूंखे, जंहिंखां ॾिस मूंखां गुरेज़ां थियो सायो मुंहिंजो गदा, आऊं आहियां बिनते अल अनब जो आशिना, कान घुर्जे मूंखे बि शादी अदा गदा। उन्हनि ॿिन्ही हालतुनि में संदसि चशम खुमारी जॾहिं सुबुह जो ॾिसबा हुआ त ईअं मालूम थींदो हो ॼण राति जे पहलूअ मां सुबुह अंगड़ाई ॾेई उथियो आहे। संदसि अखियुनि मथां अबरुनि खे अहिड़ी ॻोल्हाई हूंदी हुई जो ॼण कमान पयूं मालूम थींदियूं हुयूं। जेकॾहिं सफ़े मज़गान जे पलटण काॾहें लाम ते वियल न हूंदी हुई त उन्हनि जे असलिया खाने मां नावकां वठी उन्हनि ई कमानुनि खे कशे आशिकनि जे दिलो जिगर जे निशाने ते चांदमारी कंदी हुई। ऐं जॾहिं अबरुनि जी कमान मां गंदक सिधो वञी उन्हनि जे मुर्गे दिलि ते ठहको कंदा हुआ, तॾहिं दिलि खे जेको धड़को वठंदो हो सो हक़ीक़त में पल्पिटेशन न हो, बल्कि उहो दिलि जो कुकड़ हूंदो हो
जेको बरंग नीम बिस्मिल पियो तड़पंदो हो। नाज़ जा नावक ऐं अंदाज़ जा हुंदग जॾहिं ख़तमु थी वेंदा हुआ, उन वक़्तु अबरुनि जी कमान खे तेगे बुरां कयो थिए वियो ऐं पोइ तरार हूंदी हुई संदसि हथ में ऐं कंध ऐं क्याड़ियूं हूंदियूं हुयूं लाड़काणे जे सजादनि ऐं वॾेरनि जूं। अलमान अल हफ़ीज़ ख़ैर संदसि अबरुनि जा उहे मामला हुआ उमतियुनि सां, लेकिन ओड़े पाड़े जा मुर्शिद सॻोरा जॾहिं मुरीदनि जे घरनि मां बैत बाज़ीअ जो कमुकार लाहे ॿाहिरि निकिरंदा हुआ, तॾहिं हौज़ दहन जे आबो कौसर मां सरबुज़ूं सारे सिधो अची अबरुनि जी उन महिराब में बीहंदा हुआ ऐं क़याम बाद रुकू ऐं सजदो शुरू करे ॾींदा हुआ। जे वक़्तु बचंदो हुन त मुसहफ़ रुख़ जो हिकु पारो बि पढ़ी छॾींदा हुआ। इश्क़ हक़ीक़ीअ में जेकी ख़ुदा जा बंदा उन ई हद ताईं वफ़ूर हुआ जो खेनि हूर खां बि नफ़ूर हो, उहे हर जाइ हमा ओस्त सम्झी रुकू सुजूद त घर में ई कंदा हुआ। अलबत संदसि अबरुनि खां माहे रमज़ान जे रोज़नि बाद शिवाल जी रुयत हिलाल जो कमु वठंदा हुआ। अॼु जेकॾहिं हाज हुजे हा त हूंद कराचीअ वारी रुयत हिलाल कमेटी आसमान ते उॾामण जी अज़ियत खां छुटी पवे हा। मुतक़ी परहेज़गार जेके नीह ऐं नेश लाइ ना अहल सम्झा वेंदा हुआ, निगाहुनि जूं नावकां उन्हनि लाइ त कोन इस्तेमालु कंदी हुई। अलबत संदन वेस्ट एंड वॉच कंपनीअ जे इंजण छाप घड़ीअ सां जेको कुतुब नुमा लड़कंदो हो, उन जे क़िबला नुमा खे आशियाने अंदरि तड़पाईंदियूं रहंदियूं हुयूं। कॾहिं कॾहिं अहिड़ो हादसो बि ॿुधिबो हो जो पिंबड़नि जो पैकान कुतुब नुमा तां थिड़की संदूकनि जे दिलि में वञी पेवस्तु थींदो हो, जंहिंजो नतीजो आम तरह उहो निकिरंदो हो जो उहे मिजाज़ जे रस्ते तां थिड़की वञी हक़ीक़त जे राह ते पवंदा हुआ। लेकिन अहिड़ा वाक़िया तमामु शाज़ो नादिर ॿुधण में ईंदा हुआ। मर्ज़े इश्क़ जी ॾिस ज़र्द रोई न जहिड़सि रंग आहे ज़ाफ़रान में गदा, उहा उमीद अथमि तो में ए कमाने अबरू खंदगे नाज़ जो सीने में आर पार अचे गदा, बरंगे नीम बिस्मिले मुर्ग मुंहिंजे दिलि खे कयई ज़ख़्मी, कमाने अबरू कशे कसदन हयई नावक नज़र जियो गदा। जाहिल पीर वज़ू लाइ उहो अगरि कतब आणींदा हुआ, हूर खां थियो मूंखे नफ़ूर ए सनम, दिलि में अथमि शौक़ो फोरए सनम गदा। नावक ने तेरी सैद न छोड़ा ज़माने में, नावक ने तेरी सैद न छोड़ा ज़माने में, तड़पी है मुर्ग क़िबला नुमा आशियाने में। कीसे जी वाच जो दस्तूर हो ऐं उन सां गॾु ज़ंजीर में कुतुब नुमा बि लड़कंदो हो। वाच वेस्ट एंड वॉच कंपनीअ जी ज़्यादा मशहूरु हुई, थुल्ही गोरी ऐं मथसि रेलवे इंजण जी छाप हूंदी हुई।